सिंध प्रोग्रेसिव कमेटी पारां मरकज़ी हुकूमत पारां सिंध खां कराची खे धार करण वारी साज़िशुनि ऐं सिंध बलोचिस्तान मां जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि अब्दुल ख़ालिक जूणे जो, नामियारे अदीब दानश्वर ताज जोयो, आलिया बख्शल थल्लो, सुणी जोयो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां चऊं था त हुननि ते जेकॾहिं को आहे त कोर्ट में हलायो वञे ऐं ईअं अगवा करे गुम करण इहो इंसानी हक़नि जी लिताड़ आहे। ॿियो जेको साज़िश आहे या कराची खे अलॻि करण जी, इहो को पहिरियों दफ़ो कोन थी आहे, इन जी बि असीं मज़म्मत था कयूं। सिंध प्रोग्रेस कमेटी जो ही एहतजाज न रुॻो उन में शामिल तंज़ीमुनि जो पर असां समूरनि जो सॼी सिंध जो एहतजाज आहे। जबरी गुमशुदगियूं ऐं कराचीअ जो विरहाङूं, इहे ॿई शयूं असांखे नामंज़ूर आहिनि। जेसीं ते असांजा समूरा कारकुन आज़ाद न थींदा, जबरी तौर गुम कयल, असांजी जिदोजहद जारी थींदी। कराची कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। सिंध गवर्नमेंट खे अखियूं खोले हिन साज़िश जो मुक़ाबिलो करणु घुरिजे। ॿी सूरत में संदनि जे ख़िलाफ़ जेको तूफ़ान उथंदो उहा बि सिंध यादि रखंदी। अॼु सिंध प्रोग्रेसिव कमेटी पारां ही जेको एहतजाज रखियो वियो आहे, असां उन सॾ खे पूरी सिंध जो सॾु सम्झूं था ऐं असांखे जिथे बि सिंध प्रोग्रेसिव कमेटी जो सॾु हुजे, जबरी गुमशुदगियुनि जो सॾु हुजे, सिंध जे विरहाङे जो सॾु हुजे, असां उते जिथे जिथे असां पहुची सघंदासीं, असां उन सॾ खे पंहिंजो सॾु सम्झी ऐं असां उन में शामिल थींदासीं। जेको सिंध खे विरहाइण जी साज़िश आहे, उन जे ख़िलाफ़ सिंधी अवाम, सिंधी क़ौम हिकु थी बीठी आहे ऐं उन जे ख़िलाफ़ ई एहतजाज आहे। ऐं जेके सिंध मां जबरी तौर ते, बल्कि मुल्क मां जेके जबरी तौर ते खंभे गुम कया विया आहिनि, ही हिन रियासत खां हिन एहतजाज जे तरफ़ां मज़म्मत कजे, डिमांड थी कजे त उहे आज़ादु कया वञनि जल्द खां जल्द। अगर तव्हां कंहिंखे सम्झो था त गद्दार आहे त गद्दारी जो दिफ़ा करण जो भी उनके पूरो पूरो हक़ आहे। उन जे लाइ कोर्टूं आहिनि, उन्हनि खे कोर्ट फेस करण ॾियो। बाद में कोर्ट जेको आहे त उहा इहो फ़ैसिलो करे त आया ही गद्दार आहे या न आहे। पहिरियों मसइलो आहे कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण जी साज़िश ख़िलाफ़ ही असांजो मुज़ाहिरो आहे। छो त असां सम्झूं था त सिंध ख़िलाफ़ साज़िश दरअसल पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश आहे। पाकिस्तान खे टोड़ण ऐं उन जी सालमियत ख़िलाफ़ साज़िश आहे। उन जे करे असां मुतालबो था कयूं त कराचीअ खे वफ़ाक़ हवाले कंदड़ वफ़ाक़ी हुकूमत ऐं उन जे सरपरस्तनि ते मुल्क दुश्मनी ऐं पाकिस्तान गद्दारीअ जो केस दाख़िल कयो वञे। ॿी पॉइंट असांजी आहे त सिंध मंझां पुरअमन सियासी ऐं समाजी कारकुननि खे खंभे गुम करणु। असां सम्झूं था त समूरनि दुनिया जे जमहूरी मुल्कनि में हर माण्हू खे पंहिंजी राय रखणु, उन जो राय जो इज़हार करणु ऐं उन तहत पंहिंजी सियासी पार्टी ठाहिणु, उन जी प्रचार करण जी आज़ादी हूंदी आहे। जेकॾहिं इन्हनि कारकुननि ते के संगीन केस आहिनि त खेनि अदालतुनि में पेश कयो वञे ऐं उहे इल्ज़ाम साबित कया वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।